नाज़रीन खे ॿुधायूं छाछरो भरिसां ॻोठ दुबाड़ो में नौजवान टिन पुटनि समेत खूह में टपो ॾेई छॾियो आहे। नौजवान नोलराम मेघवार टिन मासूम पुटनि मदन लाल कुलदीप ऐं संजय खे भाकुरनि में क़ाबू करे खूह में टपो ॾिनो। छाछरो भरिसां ॻोठ दुबाड़ो में नौजवान टिन पुटनि समेत खूह में टपो ॾेई छॾियो आहे। नौजवान नोलराम मेघवार टिन मासूम पुटनि मदन लाल कुलदीप ऐं संजय के भाकुरनि में क़ाबू करे खूह में टपो ॾिनो आहे। इतला बाद छाछरो पुलिस वाक़े वारे हंधि ॾांहुं रवानी थी वई आहे। तफ़सील मालूम कयूं था मुमताज़ नोड़ियो खां। जी मुमताज़ नोड़ियो, कहिड़ा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, ही छाछरे तालुके जो ॻोठ दोबाड़ो आहे। उते हिकिड़ो अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। उन ॻोठ में हिकु नौजवान आहे 27 सालनि जो नवलराम मेघवाड़। उन पंहिंजे टिन मासूम पुटनि समेत खूह में टपो ॾिनो आहे। जिन टिन मासूम पुटनि में जेको आहे 4 साल जो मदन लाल आहे, 3 सालनि जो कुलदीप ऐं 1 साल जो संजय शामिल आहिनि। ही टेई ॿारड़ा जेके आहिनि उहो नौजवान खूह ते वठी वियो ऐं खूह में उन भाकुरनि में जले ऐं उन्हनि टिनी मासूम ॿारनि समेत पंहिंजो पाण खे खूह जे हवाले कयो आहे। इतला बाद छाछरो पुलिस वाक़े वारे हंधि ॾांहुं रवानो थी वई आहे। अञा ताईं उहे टेई मासूम पुटड़ा ऐं नौजवान खूह अंदरि आहिनि। मक़ामी ॻोठाणनि मूजिबि त कुझु रड़ियुनि जा आवाज़ अचनि पिया त उन्हनि मां कुझु जूं ज़िंदगियूं जेके आहिनि अञा ताईं महफ़ूज़ आहिनि ऐं ॻोठाणा जेके आहिनि उहे पंहिंजी मदद पाण तहत जेको आहे उन्हनि ॿारनि ऐं उन नौजवान खे खूह मां कढण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। पर अञा ताईं इहो तस्दीक न थी सघी आहे त उन्हनि मासूम टिन ॿारनि ऐं नौजवाननि मां केरु फ़ौत थी विया आहिनि या किन जूं ज़िंदगियूं केतिरनि जूं जेके आहिनि अञा महफ़ूज़ आहिनि। पर हिन वक़्तु इहा सूरत हाल आहे जो ही अफ़सोसनाक वाक़ियो आहे जो हिकु नौजवान टिन मासूम पुटनि खे भाकुरनि में जले ऐं खूह जे हवाले कयो आहे। अञा ताईं उन वाक़े जो जेको सबबु आहे, कारण आहे, उहो बि साम्हूं न अची सघियो आहे। छाछरो पुलिस मूजिबि असां इतलाबाद वाक़े वारे हंधि ॾांहुं रवानो थी विया आहियूं। अञा उते पुलिस वाक़े वारे हंधि ते न पहुती आहे। अञा ताईं उन्हनि जा जेके उहे अंदरि ई खूह अंदरि पियल आहिनि ऐं तंहिंजे करे उते वॾे अंग में ॻोठाणा मौजूदु आहिनि जेके पंहिंजी मदद पाण तहत उन्हनि खे खूह मां ॿाहिरि कढण जी कोशिशुनि में रुधल आहिनि। पर अञा ताईं का बि तस्दीक न थी सघी आहे त उहे ॿारड़ा जेके आहिनि या नौजवान आहे उहे फ़ौत थी चुका आहिनि या उन्हनि जूं ज़िंदगियूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ आहिनि। उहो अञा ताईं जीअं खूह मां ॿाहिरि निकिरंदा त पोइ पतो पवंदो। बाक़ी ही टिन मासूम ॿारनि खे हिकिड़े नौजवान पंहिंजे जेको आहे उन खूह जे हवाले करे छॾियो आहे। जी ठीकु आहे, महिरबानी मुंहिंजी मुमताज़ नोड़ियो तफ़सील ॾियण।